पूछा मां अहाँ शाहज़ादी के बारे में कुछ सोचो है? छा मतलब? इन खानदान में यह गाल तो खराब समझी वनी थी तो छोकरी नौकरी कन। असां शाज़िया के इन लाइ कोन पिया पढ़ायूं। वो पढ़ी लिखी वनी पंहिंजे घर वारी थे बस। इन्हीं करे तो मूं पूछो तो को रिश्तो आहे अवां जी नज़र में? असां न सोचो कोन्हे। शाज़िया मुंहिंजी भी ॼण नंढी भेण आहे। जेकॾहिं अवां इजाज़त ॾियो त मां हुन लाइ को सुहिणो घर ॻोल्हियां। तू वॾी आई छा हिन घर जी? शाज़िया तो ते ॿार कान्हे। मां सभु सम्झां थी त तू छा थी चाहीं। मूं तो हुननि खे चयो त फौजिया जी मर्ज़ी खां सवाइ कुझु बि न कंदुसि। ईअं गौर सां छा पई ॾिसीं? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेकॾहिं मां मञी वञा त पोइ तूं शादी करे छॾींदे? मां न, मुंहिंजो त अहिड़ो को ख़्यालु कोन्हे। केॾो रहम जो पियो लॻी। न माउ पीउ खे इनकार तो करे सघी ऐं न ई वरी मूंखे तो ॾुखाइण चाहीं। मां इहा ॻाल्हि कंहिं बि सूरत में क़बूल न कंदसि। त पोइ बसि ठीकु आहे। तोखे केरु थो चए त तूं हरू भरू क़बूल कर? तुंहिंजे माउ पीउ जे हथां हेॾी सारी ज़मीन निकिरी वेंदी, तूं छा तो सम्झी त हू माट करे वेही रहंदा? मूं त उन्हनि खे चई छॾियो त मूंखे ज़मीनूं न खपनि। माय गॉड, अकबर सम्झण जी कोशिश कर। तोखे भले ज़मीनूं न खपनि पर तुंहिंजे माउ पीउ खे त ज़मीनूं खपनि, से बि मुफ़्त वारियूं। आऊं छा करियां? तूं उहो ई कर जेको तूं सही समझी, पर कॾहिं बि कंहिंजे अॻियां कमज़ोर न थिज। पोइ भले हू तुंहिंजा माउ पीउ हुजनि या मां हुजां। ईअं सम्झाए न मूंखे। अम्मा तूं परेशान न थी। अकबर ईअं कॾहिं बि न कंदो। तोखे एतिरो यकीन आहे अकबर ते? हाँ, पाण खां बि वधीक। इहो त अंधो यकीन आहे। अम्मा, जेकॾहिं अकबर खे ज़ैनब सां शादी करणी हुजे हा तो पहिरीं करे छॾे हा। पर अलाए छो मूंखे अकबर में पुख्तगी नज़र नथी अचे। अम्मा, मुंहिंजे करे हू पंहिंजो घर छॾण लाइ तयार थी वियो। अञा छा करे? थी सघे थो मां ई ग़लति हुजां। मां तुंहिंजी परेशानी खे सम्झां थी अम्मा। दुनिया में हर ॻाल्हि मुमकिन आहे, पर एतिरो त तूं बि मञींदे त अकबर मूंखे केतिरो चाहे थो। मां त रुगो एतिरो थी चाहियां त तूं ख़ुशि हुजी, तूं सुखी हुजी। ॿियो मूंखे छा खपे? कंपाउंडर जी साईं। अंदर छापियो करी? दवाओं में पानी में मिलाया। अच्छे मरीज हिकिड़ो बि कोन, बाक़ी दवाउनि में पाणी विझी छा कंदे? हाणे मां को ॿाहिरि वञी को होका ॾे त सही, मरीज़नि खे कोन वठी ईंदुसि। भले त पोइ हथो वारी कंपाउंडरी बि हली सा हली। साईं मुंहिंजी कंपाउंडरी त ठहियो, पर तव्हांजी इहा डॉक्टरी किथां हलंदी? दंद न कढ, दंद न कढ। जॾहिं खां मरीज़नि अचणु छॾियो आहे तूं बदतमीज़ थींदो वञी। हाँ, बुख माण्हू खे बदतमीज़ बणायो छॾे। अरे त मां कहिड़ा वेठो नोट कमायां?
अरे चरिया तॾहिं त चवां थो त कुझु कर। कुछ कया पर से मां छा करियां मां मरीजन के को ज़रिए पकड़े त अंदर कोन वठींदुस। तूं वेह मुंहिंजी ॻाल्हि ॿुध वेह। वे होदा दे जी सही बुधायो सही हाणे। तोखे त ख़बर आहे त जॾहिं खां हिन कॉलोनी में डॉक्टर न्याज़ आयो आहे पाण ॿिन्ही जे पेट ते त लत अची वई आहे। पो खणो टपर है तो अड़े छरिया न अॼुकल्ह MBBS डॉक्टर धिका पिया खाइनि पोइ पंहिंजो ॿिए हंधि वरी धंधो किथे हलंदो। डॉक्टर साहब अगे हिन कॉलोनी में तू हुई अकेलो शीं शेर तू बेगाना ही शिकार क्या। ओहो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध को नमूनो कर त जीअं माण्हू डॉक्टर न्याज़ वटि न वञनि। डॉक्टर साहब असली ऐं नकली जो फर्क आहे पर डॉक्टर साहब मां गरीब कंपाउंडर माण्हू मां छा थो करे सघां। अरे अरे दिमाग़ ख़राब थियो अथई छा असली केरु नकली केरु। डॉक्टर साहब तोखे त ख़बर आहे त मां बस क्लीडर मां थियो आहियां कंपाउंडर ऐं तूं बस कंडक्टर मां डॉक्टर। पक न कर केरु ॿुधी वठे त हिते आहे केरु जेको ॿुधंदो। इन छोरे डॉक्टर जो बि को न को बिलो करणो पवंदो। माण्हू ॻोठनि मां अची हिते कमाइनि बाक़ी असीं शहर जा माण्हू बुख मरूं। तूं हीअं कर जो डॉक्टर न्याज़ जी क्लिनिक में वञ ॾिस त केतिरा मरीज़ था अचनि। मां न जासूस थी वञा। ठीकु आहे मां बेखाना आहे जासूसी। अरे हेॾां 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 अरे फज़ीलत सां माण्हू थी वञ। मूंखे छॾ त सही न मां वञा न। चऊं वञ पोज़ीशन ई ख़राब करे छॾी। छहनि छहनि कलाकनि खां पोइ हिकिड़ी गोरी खाइजा तबियत सही थी वेंदी। ठीक है डॉक्टर ठीक है। हेलो हाँ तबियत कीअं आहे। से अञा बुखार आहे साईं। हाँ बात खोल। बामत कर। सुबह में हिकिड़ी सुई लग रहा है बुखार इंशाल्लाह चले वेंदे। जी साईं पैसा घणा ॾियो साईं। डॉक्टर साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तू तो शायद डॉक्टर असलम जो कंपाउंडर आहीं। जी हाँ जी हाँ कीअं आयो आहीं। साईं ॻाल्हि इहा आहे त साईं मां अॼुकल्ह साईं बेरोज़गार आहियां साईं ऐं सोचियुमि त साईं तव्हांखे कंपाउंडर जी त ज़रूरत हूंदी साईं। डॉक्टर असलम वटि न आई छा। डॉक्टर असलम जी साईं क्लिनिक तव्हांजे अचण खां पोइ ख़तमु थी वई साईं। हू त शायद MBBS डॉक्टर बि कोन्हे पोइ हुनजी क्लिनिक कीअं पई हले। साईं अलाए छा छा पियो हले साईं भई छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे साईं। उहो त खणी छाप थींदो हुजे पर माण्हुनि जी सिहत सां त न खेॾिजे। बहितर आहे त असलम ॿियो को धंधो वञी करे। साईं ठीकु आहे साईं मां कीअं चवां साईं पर मां त साईं पंहिंजे कम लाइ आयो आहियां न थी तव्हां वटि। हा तूं कंपाउंडरी पढ़ियल आहीं। हाँ साईं हाँ न साईं न मां कंपाउंडर जो बाक़ाइदा कोर्स कोन कयो आहे साईं पर साईं मूंखे 1 2 3 4 5 साईं मूंखे 5 सालनि जो तजुर्बो अथव। पोइ ख़ैर फ़िलहाल त मूंखे कंपाउंडर जी ज़रूरत न आहे। जॾहिं ज़रूरत पई त पोइ ॾिसंदासीं। अब अची वई ख़ैरन सां। हा मां अची वियसि। अदा अॼु घणा मरीज़ आया। मां घणी हिसाब किताब पूरो वठंदी। कहिड़ी ख़बर मां मता त गोभी हणी वञे। मूंखे आख़िर नगर में रहणो आहे मां हिसाब किताब कीअं न ॾींदसि। चङो मां भाउ खां हिसाब किताब पोइ वठिजांइ पहिरीं भाॼी लाइ मानी खणी अच।
अमा हाण वञी कुछ क्लिनिक ॼमी आहे। अबाला आबाद रखंदई। अमा पोइ पाण हिते कोन रहंदासीं, कंहिं सुठी जाइ ते हली करे वठंदासीं। अब्बा शाल सिर सलामत हुजनि, सभु कीअं थी पवंदो, वेंदा ॾुखिया ॾींहं। नूरल, तू सब हमरा वठि पुलिस सां मुक़ाबिलो कर। मां दोस्त मोई कमाल फिटल ट्यूबल ते तुझो इंतजार था कयो। वञ वॾा के छोकिरो वठी हलो तूं लाइ त आऊं त पुलिस सां मुक़ाबिलो कयां। दोस्तू ये जाया है ना? भाया तो यही जगह है। दोस्तू पक्का थी ये जो हमरा रुली वजन। हाँ ना, हमरान के ते चला है। चलो तू न पासे वन। दोस्तू तू न पासे वन। खबरदार है जो मन। मुझे लड़ी होने लगी है। चुप कर। होने लगी था। असा के पाँच तरह जी लगिया। लेकिन होने जी लगिया। मार कर। क्या हमरा के थे? वाला पुलिस मुकाबले में खमीस वार भाई मार चुका। पुलिस यहाँ पुट ठिकाने चली आए छा? ना वाला, वाला हना मुसीबत है के पास कर। चलो तू ये कर, हमरा ले वन। मां ने छोटे के कुछ भले करे तो चल। आधी रात जो अलज केर रुली मो आहे। अली मोहम्मद आपी उठ ॾिस आधी रात जो ले केर आदर ते बाय ॾिस इन महिल जो वरी केर हूंदो? चङो चङो सुम माट करे माटे साधो। छोकरो लातो सी बुध हाणो पैसे वाला था लगन। अरे पर मोट छाजला उठिया वइस पुलिस को 5 साल के दावेदा सी बुध इन मुसीबत को ठीके ना पजो। पुलिस आओ पुलिस था ने पुठिया किथा लगी पर मल पुलिस जी गाड़ी अची निकती असा जब हमरा भी मार जिया। नंबर पुलिस किथे है? या तो मुख्य भी खबर काने पर मां समझा तो हूंदे या आसपास में। ॿिया हमरा किथे तुंहिंजा? ॿिया हमरा परते बीठा आहिनि। मां हलाए थो वधीक तूं ॼाण तुंहिंजो कमु ॿुध मोकिलणी कान्हे वरी मिलंदा रहंदासीं ठीकु आहे? चङो चङो हल धरो। राजा कंहिंजो छोकिरो हथ ताईं वाह तो झल रलियो न कर। पर हिन जे अखियुनि ते पटी छो ॿधल आहे? अखियुनि में सूर अथसि इन करे। बाक़ी इहो कमु रहियल हो ख़ुदा कान ॾिजे हीअ बि कंहिंजो बच्चो आहे। अरे मां चवां थो चुप नथी करी। मुझे नानी वञे लगी है पानी दियो। हाँ तरस हाँ पुट तरस पानी तो क्या नहीं। हाँ अच्छा पानी अच्छा ये पुट बस ठहियो। ज़ालिम तू भी हिकिड़े पुट जो पी आहीं छो अचे अखियुनि ते पटी ॾिठी मियां। मां चवां थो घणो गोड़ न करदा चई न थप।
मूं तो केतिरा भेरा चयो त मुंहिंजी ॻाल्हि जे विच में न ॻाल्हाए थी कर। बिली खुदा जे वास्ते मूंखे डपु थो लॻे मुंहिंजे घर में अहिड़ो ज़ुल्म न कर। पिणे ठहिराए ॾिनो आहे न ई घर, मुंहिंजो घर आहे, मूंखे जीअं वणंदो थी कंदुसि। हट पहिरियों थी हट। बाया तो त सूबेदार साहब तव्हां हिते नवां बदिली थी आया आहियो। जी साईं, 2-3 हफ़्ता थिया आहिनि। मूं पाण सोचियो पियो त साईं जन खे सलाम करे अचां। हा बस बाबा पाण त आहियूं फ़क़ीर माण्हू, जेकॾहिं को ॿ पेर दर ते भरे अचे थो त संदसि जा लख थोरा आहिनि पुट। साईं मां हाज़िर त हूअं ई थिया हा, पर अॼु हिकु ख़ासि सबब जे करे आयो आहियां। हा हा कमदार मूंसां ॻाल्हि कई हुई सूबेदार साहब त पुलिस मुंहिंजे ॻोठ खे घेरो कई बीठी आहे। बाबा इहा ॻाल्हि सची आहे? जी साईं, मां अव्हां खां इजाज़त वठण लाइ हाज़िर थियो आहियां। छाजी इजाज़त बाबा? पुलिस ॻोठ जी तलाशी वठंदी साईं। तलाशी वठंदी? ॻोठ जी तलाशी वठंदी? बिस्मिल्लाह। बाबा सूबेदार साहब, तुंहिंजो छा ख़्याल आहे त हिन ॻोठ में रुगो चोर ऐं धाड़ेल था पिया रहनि? इहा ॻाल्हि कान्हे साईं, मूंखे ख़बर पई आहे त धाड़ेल छोकिरो अगवा करे हिन ई ॻोठ में आया आहिनि। न सरकार, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। ॾिसो न, जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त पाण खे त ज़रूरु ख़बर पवे हा न। हा कमदार बाबा, इहो ॾिसो न, मतां धाड़ेल राति विच में असांजे ॻोठ जे विचां लंघी विया हुजनि बाबा। सरकार, जेकॾहिं ईअं बि खणी हुजे तॾहिं बि असांखे त ज़रूरु ख़बर पवे हा न सरकार। हिन जो मतिलबु त सूबेदार साहब जो इतला सही कोन्हे को। सरकार, सूबेदार साहब त ख़ातिरीअ सां पियो चवे। सोरी कीअं भला? साईं, थी सघे थो इतला सही न बि हुजे। बाबा को छा कजे? जीअं अव्हां मुनासिब सम्झो। सूबेदार साहब, हिन खां अॻु में कॾहिं पुलिस मुंहिंजे ॻोठ में दाख़िल कोन थी आहे। हाणे शायदि वक़्तु फिरी वियो आहे बाबा। असांखे पाण ॾाढो ख़राबु पियो लॻे साईं, पर ड्यूटी अहिड़ी आहे। हा तूं ड्यूटी कर, भली ड्यूटी कर बाबा, भली ड्यूटी कर। पर सूबेदार साहब, जेकॾहिं इहा ॻाल्हि पुट कूड़ी थी साबित थिए त पोइ तूं सम्झी थो त पुट छा थींदो? मां तव्हां खां इजाज़त वठण लाइ हाज़िर थियो साईं, वधीक जीअं अव्हां हुकुम कयो। सरकार, हीअं कजे जो अवल आऊं जांच करे तो ॾिसां त इहा ॻाल्हि सही आहे या ग़लति आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि सही आहे पोइ भली पुलिस अचे। ईअं बि ठीकु आहे साईं। हा हा त पोइ कमदार बाबा, तूं हाणे हीअं कर जो पहिरियों तूं पाण जांच कर, पोइ बाबा जीअं सूबेदार साहब चवई तीअं कच। जेको सरकार जो हुकुम साईं। अबा हाणे हलो। ठीकु आहे साईं, ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़ पुट। बाबा। जी बाबा, को कम है बाबा? न पुट, कम तो को बि कोन्हे, बस दिल चयमि त तोसां वेही कुझु ॻाल्हियूं कयां। बाबा, हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा बाबा, तूं 10 ॻाल्हियूं चओ। अच अच, वे वे। छा बस मुंहिंजे बाबे खे। हा ॿुधाए। हा बाबा, कॾहिं कॾहिं दिल में मां पाण खे पिटींदी आहियां। छो बाबा, छाजे लाइ बाबा? मां जायज़ थी छो? न मां ॼमा
ना भी परेशान रहो। न बाबा मां परेशान कोन आहियां मुंहिंजा पुट, पर तू इहो कीअं सम्झो मुंहिंजो बाबा? मां ॾिसी भली न सघां पर सम्झा सब थी बाबा। सैनब पुट, मां परेशान रुगो इन करे आहियां त मूंखां पोइ तुंहिंजो छा थींदो? बाबा जंहिं पैदा कयो आहे उहो त कोन छॾींदो। हो बाबा, पर मां पीउ हूंदे कुछ बि न करे सघियुसि तुंहिंजे लाइ। बाड़ी मरिया हथों दी हुई त मूंखे घर जो को बि फिक्र ई कोन हूंदो। हाणे ख़बर पई अथमि त मुझे मथां भी कुछ जिम्मेदारियों आहिनि बाबा। तॾहिं त अम्मा ऐं मां तोसां ॻाल्हाइण लाइ पिया सिकंदा हुआसीं। बस बाबा, दुनिया जा धंधा ई अहिड़ा आहिनि पुट, जेको उन्हनि में घिरे थो बाबा उनखां घर बार विसरी थो वञे पुट। अहिड़ा कहिड़ा धंधा आहिनि बाबा? एतिरा कुड़मी कारा वेठा आहिनि, अवी छो था पाण खे हलाक करियो? पंहिंजो सभु छो थो कयां? साईं जिन लाइ केॾी महिल ईंदा? बाबा सेठ साहब सरकार जिन खे तुंहिंजो इतला करे छॾियो थो, बस ईंदा ई हूंदा न। जंहिं ॾींहं खां मुंहिंजो पुटु अगवा थियो आहे घर में मातम लॻो पियो आहे। तौबा तौबा तौबा, मुंहिंजा अल्लाह साईं, मुंहिंजी तौबा तौबा। माण्हू चवनि था कमु थींदो त साईं जिन जे हथां थींदो। बाबा सेठ साईं जिन खे तुंहिंजो वॾो ख़्यालु आहे, तूं को फिक्र न कर। बिस्मिल्लाह बाबू, बिस्मिल्लाह। सेठ साहब जिन आया आहिनि छा कमदार? जी बाबा जी। साईं बिस्मिल्लाह। बाबा बाबा बिस्मिल्लाह। बाबा बिस्मिल्लाह। कहिड़ा हाल आहिनि सेठ साहब तव्हांजा? साईं हालनि जी तव्हांखे ख़बर आहे। वे 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 भला कारखाना बारखाना कीअं पिया हलनि तव्हांजा? सच करे पुछो त फ़िलहाल का ॻाल्हि कान थी वञे। साईं औलाद खां मथे के कारखाना त कोन आहिनि। इहा ॻाल्हि त तव्हांजी बराबरि आहे। साईं का ख़बर पई? हाँ सेठ साहब, तव्हांजे छोकिरे जी ख़बर पई आहे। जंहिं टोले हुनखे खयो उन्हनि वरी हिकिड़े ॿिए टोले खे विकिणी छॾियो आहे। पोइ साईं? पोइ त बाबा वागूअ जेॾो वॾो वात फाड़ियूं वेठा आहिनि, वॾी रक़म पिया घुरनि। साईं पैसनि जी परवाह कोन्हे, बसि मूंखे मुंहिंजो पुटु सलामत मिले। हा उन जी त कोशिशि कयूं पिया सेठ साहब, पर छा साईं ॿियो त ख़ैर आहे? हा ख़ैर आहे। जिन हमराहनि ते असां इहो बार रखियो हुयोसीं से थोरो लहाइनि पिया। छो साईं? बाबा ॾिसी पियो त अॼुकल्ह को कंहिंजे विच में अचण लाइ तयारु कोन्हे को सेठ। वरी पुलिस बि तंग थी करे ॾाढो माण्हुनि खे। हा वाह सेठ, चङा ई करे न को चङो विच में थो पए त फाहो वरी उन जे में था हुजनि। साईं असीं अहिड़ा कोन आहियूं, खणी केॾो बि ज़ोर पए कुझु कोन ॿुधाईंदासीं। हा इहो त बराबरि आहे सेठ साहब, इहो त ठीकु आहे। मूं हुननि खे तव्हांजे पारां यकीन त ॾियारे छॾियो आहे। बसि रुगो
रक़म ते घुर्जे न। साईं उन जो बि बंदोबस्त करे आया आहियूं। सेठ साहब ही तव्हां छा पिया कयो? ही छा आहे? रक़म तव्हां मूं वटि छो खणी आया आहियो? मूंखे त हिन खे ॾिसण बि गुनाह थो थिए। इहो त बराबरि आहे सेठ साहब, इहो त ठीकु आहे। मूं हुननि खे तव्हांजे पारां यकीन त ॾियारे छॾियो आहे। बसि रुॻो रक़म ते घुर्जे न। साईं उन जो बि बंदोबस्त करे आया आहियूं। सेठ साहब ही तव्हां छा पिया कयो? ही छा आहे? रक़म तव्हां मूं वटि छो खणी आया आहियो? मूंखे त हिन खे ॾिसण बि गुनाह थो थिए। खणी वञो तव्हां रक़म खे। साईं असांखे त ख़बर ई कान्हे ही पैसा कंहिंजे हवाले करियूं। सेठ साहब तव्हां ॿाहिरि वञो, कमदार खे ॿुधायो, कमदार हिन खे ॿाहिरि वठी वञ। बाबा हल बाबा हल हल ॿाहिरि। ख़बर लभे कान, रुॻो कमु थो ख़राबु करे पंहिंजो। हल जी हुकुम करियो। असां ॿुधो आहे तव्हांजो पुटु वापसि अची वियो आहे। जी तव्हां त असांखे ॿुधायो ई कोन। अख़बारुनि में त ख़बर अची वई आहे, बाक़ी असांखे ख़बर कान पई। पर तव्हांखे त पुलिस स्टेशन ते इतला करणु खपंदो। इहो बि फर्ज़ु असांजो आहे, पुलिस जो त को फर्ज़ ई कोन्हे। सेठ साहब पुलिस ते त हर को काड़ियो हुते। ख़ैर मूंखे अव्हां खां कुझु पुछणो आहे। छाजे बारे में? अव्हांजो पुटु कीअं वापसि पहुतो? धाड़े ले 10 रुपया ॾे हुनखे रोड ते छॾे विया। हिकु ट्रक वारे खणी हुनखे शहर पहुचाए। मां अख़बार जो नुमाइंदो न आहियां सेठ साहब। मूंखे खोले ॿुधायो त अव्हां पैसा घणा ॾिना ऐं कंहिंजे हथां ॾिना। पैसा असां ॾिना ई कोन, उन करे इहो सुवाल ई पैदा नथो थिए कंहिंजे हथां ॾिना। त पैसनि ॾियण बिना अव्हांजो छोकिरो वापसि अची वियो। जी मूंखे एतबार नथो अचे, किथे धाड़े लाइ खां डिॼी विया या ॼाण सुञाण वारा निकिरी पिया। सूबेदार साहब अव्हां मुंहिंजो मज़ाक उॾाए रहिया। माफ़ कजो सेठ साहब, अव्हां त पढ़ियल कढ़ियल शहरी आहियो। अव्हांखे त कानून सां ताउन करणु खपे। जेकॾहिं अव्हां जहिड़ा माण्हू ॾोहारनि ते पर्दो विझंदा ऐं कानून जी मदद न कंदा त पोइ ॾोहनि ते कंट्रोल कीअं थींदो? तव्हां छा पीअंदा, चांहि या थधो? मूं जेका हेॾी सारी तकरीर कई उनजो जवाबु इहो आहे। साईं मुंहिंजो पुटु पुलिस हथ करे कोन मोटायो आहे, महिरबानी करे असांखे पंहिंजे हाल ते छॾे ॾियो। मूंखे ख़बर आहे त अव्हांजो पुटु कंहिं मोटायो आहे। बहरहाल असीं अव्हांखे परेशान करणु नथा चाहियूं। परेशान करण खे अञा के सिंग थींदा आहिनि। सेठ साहब FIR कटियल आहे, जांच त हर हालत में मुकमिल थींदी। भला थोरी देरि जे लाइ मां अव्हांजे पुट सां मिली सघां थो? हुन जी तबियत ठीकु कान्हे। फ़क़ति 2 मिंटनि लाइ जेकॾहिं अची सघे त। पुट तूं इहो ॿुधाए सघंदे त धाड़ेलनि तोखे कहिड़ियुनि जायुनि ते या कहिड़नि माण्हुनि वटि रखियो? तो हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं, ॻाल्हियुनि दौरान हुननि किन माण्हुनि जा नाला वरिता हूंदा। भला को ॿाहिरियों माण्हू हुननि वटि आयो पिए? साईं मुंहिंजो पुटु अञा शाक में आहे। हू अव्हांजे अहिड़नि अजीब सवालनि जा जवाब कीअं ॾेई सघंदो? बाबा तूं हली आराम कर। ठीकु आहे सेठ साहब, मां हलां थो। SP साहब चयो आहे त सुभाणे अव्हां पंहिंजे पुट खे वठी हुन जी ऑफिस में अचिजो। असांजो ॾोह इहो त अव्हां पाण SP साहब खां पुछिजो। मूं न्यापो अव्हां ताईं पहुचायो। ख़ुदा हाफ़िज़। मासी जेकॾहिं ईअं थी वियो त ॾाढो ख़राबु थींदो। अञा त अकबर इहा ॻाल्हि नथो मञे, पर मूंखे लॻे थो त अकबर खे ॿी शादी करणी पवंदी। अव्हां इहा ॻाल्हि कीअं था चओ? सॼे घर जो अकबर ते दबाव आहे। मां नथी सम्झां त हू एतिरो मुक़ाबिलो करे सघंदो। मूंखे ख़बर कान्हे, मां कॾहिं अकबर सां मिलियो बि कोन आहियां, पर
हो जेकॾहिं फौजा खे चाहे थो त उन जे लाइ सभु कुझु करे सघे थो। सब कुछ जो मतलब? वो फौजा खे पाण सां वठी अलॻि वञी रहे। हाँ, इहो मुश्किल है। छो मासी, छा में मुश्किल है? अकबर पंहिंजनि पेरनि ते बीहण सिखियो ई कोन्हे। अञा ॿार आहे छा? हा, मूंखे त तबियत में अञा ॿार ई लॻे थो। फौजा खे बि शायदि अकबर जी इन ॻाल्हि मुतासिर कयो हूंदो। मासी, फौजा कीअं आहे? उनजो अकबर जी ॿी शादी करण वारी ॻाल्हि ते रिएक्शन कहिड़ो आहे? चए थी त अकबर कॾहिं बि ईअं न कंदो। उनखे अकबर ते एॾो भरोसो आहे? मूं बि इहा ॻाल्हि चई हुई फाज़िया खे। पोइ हुन छा चयो? हुन चयो मूंखे अकबर ते पंहिंजो पाण खां वधीक भरोसो आहे। चरी आहे सफ़ा, हुनखे दुनिया जी ख़बर ई कान्हे। मासी, पोइ मां बि हलां थो। छो बा एतिरो जल्दी? हा मासी, हिकिड़ो ज़रूरी कमु यादि अची वियो। मानी त खाई वञ, ठही रखी आहे। न पोइ मानी ॿिए कंहिं पहिरें जी खाईंदुसि। चङो बा। चङो मासी। असां सभिनी खे तोसां शिकायत आहे। छो भई, मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? असां त तोखे पंहिंजो आइडियल करे सम्झो ऐं तो हथियार ई फिटा करे छॾिया। मूं कयो छा आहे? तो त इहो इल्ज़ाम आहे त तूं आज़ादी पसंदि हुए, हाणे पंहिंजे पाण खे कमरे में बंदि करे वेठी आहीं। एॾो वॾो सम्झो तो? असांखे तो मां इहा उमेद कोन हुई। तव्हांजो छा ख़्यालु आहे? मूंखे छा करणु खपे? बग़ावत। माराईंदी? घर मां कढींदी? छा ते एॾी खिलखिल लॻाई अथव? इहा फज़ीलत आहे? छो मां, छा थियो? मूंखां थी पुछी त छा थियो? तव्हांजा टाका रस्तनि ते ॿुधवा हूंदा, माण्हू छा चवंदा? पर अम्मा, असां त कमरो बंदि करे पिया ॻाल्हायूं, आवाज़ ॿाहिरि कीअं वेंदो? मूंसां ज़बान दराज़ी थी करी? माउ पीउ तोखे इहो अख़लाक़ सेखारियो आहे? अम्मा, तव्हां हरू-भरू पिया नाराज़ थियो। असां त अहिड़ी काई ॻाल्हि कान कई। तव्हां पाण में असांजो गिलाउ करे असां ते टाक थी ॾियो पियो। हीउ मुंहिंजो घर आहे। जॾहिं पंहिंजो घर ठहिराए तॾहिं हिन सभिनी खे घुराइजा, सम्झी?
फोसिया छा ॻाल्हि आहे? कुछ ना। फोसिया तू रोंदी रही आई? तोखे कंहिं चयो आहे? मूंखे केरु छा चवंदो? पोइ ॿुधाई छो नथी? केरु विड़ियो आहे तोसां हिन घर में? मां न विढ़ा कंहिंसां, बाक़ी मूंसां केरु विढ़ंदो? ठीकु आहे, तू न ॿुधायो मां खां वञी पुछां। पर ॻाल्हि त ॿुध, ॿार आई छा? आख़िर मूंखे ख़बर त पए त छा थियो आहे? ख़बर पवंदी त छा कंदे? मुंहिंजे पारां घर वारनि सां विढ़ंदे? होशिया, तोखे केरु कुझु बि चवे ऐं मां कुझु आम न? होशिया, तू ये सब कुछ मुझे करे पे सही? तुझी केरु बेइज्जती करे मूंखां इहो बर्दाश्त थी न सघंदो आहे। हेॾा होॾा ॾिस, ठहियो हिते वेह। घर में नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, वक़्ती माण्हुनि खे दुख बि थींदो आहे, पर जिते रहणो आहे उते बर्दाश्त करणु घुरिजे। पर फोसिया, आख़िर केसि ताईं? बर्दाश्त जी बि का हद हूंदी आहे। बर्दाश्त जी का हद मुक़ररु कान्हे, मुंह में सहण जी हिम्मत आहे। तुम परेशान न थी। तो मानी खा दिया? तोखे ख़बर आहे त दुख ऐं चिड़ में मूंखे बुख वधीक लॻंदी आहे। चऊं से तैयार थी अॼु राति मानी ॿाहिरि खाईंदासीं। न, अॼु न, मूड न पियो थिए। होशिया, भाई मूड ठीक करण लाइ ॿाहिरि हलणु ज़रूरी आहे। प्लीज तो थी। अच्छा मां तैयार तो थी वेठा। छा पई ॾिसी? मां नई त कान आहियां, छो तूं कीअं ॾिसंदो आहीं? फोसिया, जॾहिं का शइ वणंदी आहे, दिलि चाहींदी आहे त हुनखे ॾिसंदो रहिजे। इमने ॾिसंदो कर मूंखे। छो? तुम कीअं ॾिसंदो आहीं त मूंखे लॻंदो आहे त मूंखे आख़िरी भेरो ॾिसी रहियो आहे। होशिया, कहिड़ी वेनती करी? मूंखे लॻंदो आहे हिकिड़ी न हिकिड़ी ॾींहुं तुमखां परे थी वेंदे। न फोसिया, न, ये कॾहिं थी नथो सघे। थियण खे त अलाए छा छा थी वेंदो आहे।
तोखे मुझे एतबार कोने अमेरिका में तू मुलाए अणु यादल अणु वाकिफ है तने भी तुम तो ते एतबार कियो न तो मां हेॾो सारो कदम कीअं खणा यू आर ग्रेट फूसिया वाकई आई मिलन की बेला लाई इस बहानी मेला बेहतरीन चाय प्याली ज्यादा बनाए इस फहानी जी मून डस्ट हिन चांहि जी लज़त घर जी याद ताज़ी करे छॾी पंहिंजा माण्हू पंहिंजूं ॻाल्हियूं ऐं पोइ चांहि मज़ेदार तमाम घणी मानी खाधी है साईं साईं माई छा थियो खैर त आहे साईं वॾे साहब खे दिलि जो दौरो पियो आहे बाबा खे दिल जो थोरो किथे आहे बाबा साईं अस्पताल खणी वियासीं सब ओॾा विया आहिनि छा जी 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 अल्लाह ख़ैर कंदो हलो फुसिया पाण भलो बाबा की यहाँ बस पुट अल्लाह जो आसरो है अम्मा अल्लाह ख़ैर कंदो डॉक्टर छा था चवन सीवियर अटैक तो है आईसीयू में रखियो तन अन्य मिलण जी इजाजत भी न था ॾियनि हिन खां अॻु त कॾहिं अहिड़ी शिकायत कान हुयसि अलाए कीअं हो त एॾो सख़्तु दौरो पइजी वियुसि पिण जो हिकिड़ो दोस्त आयो तंहिं पंहिंजी गाॾीअ में हिते पहुचायो शुक्र आहे जो वक़्त ते अस्पताल पहुची वियासीं तूं त गाॾी खणी हलाए केॾांहुं हलियो वियो हुई सरकार कॾहिं पहुते कमदार सरकार बस सिद्धो अवां वटि हाज़िर थियो आहियां अञा घर बि कोन वियो आहियां बाबा कीअं आहे मियां उमेद अली खान सरकार साईं उमेद अली वटि ॿार वेठा हुआ अंदर कोन वञी सघियसि बाबा का ख़बर चार बि कोन रही आहे पोइ वहीं छो बाबा सरकार साईं उमेद अलीअ जो ड्राइवर मिलियो उन खां ख़बरचार वरितमि जबी सरकार हाणे को बि ख़तरो कोन्हे को ड्राइवर ॿुधायो त साईं उमेद अलीअ खे तमामु को वॾो दिलि जो दौरो पियो हो पर का दुआ हुयसि जो बची वियो आहे छा मतिलबु आहे तुंहिंजो कमदार सरकार साईं उमेद अली वरी बि अव्हां जो भाउ आहे थी सघे थो अव्हां जे दिलि मां कॾहिं हुन लाइ का दुआ निकिरी वई हुजे सरकार कमदार बाबा बाबा जेकॾहिं असांजी दुआउनि में असर हुजे हा त सभ खां पहिरियों पंहिंजी औलाद लाइ दुआ न घुरां बराबर सरकार पर
मूं ॾिठो आहे सरकार, दिल मां कॾहिं हुन लाइ का दुआ निकिरी वई हुजे सरकार। कमदार बाबा, बाबा जेकॾहिं असांजी दुआउनि में असर हुजे हा त सभ खां पहिरियों पंहिंजी औलाद लाइ दुआ न घुरां। बराबरि सरकार, पर मूं ॾिठो आहे सरकार त अव्हां जूं दुआऊं माण्हुनि खे लॻंदियूं आहिनि। बाप, तोखे त ख़बर आहे कमदार त असां जूं दुआऊं दुनियादारी में शामिल थींदियूं आहिनि बाबा। अॼु तूं कहिड़ियूं अवायूं ॻाल्हियूं पियो करीं? हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हा, चओ चओ बाबा। सरकार, साईं उमेद अली वारनि अव्हां सां कॾहिं का चङाई बि कान कई आहे। पोइ संदन बीमारीअ जो ॿुधी अव्हां खे एतिरी परेशानी छो थी आहे बाबा? कमदार, जंहिंखे तूं परेशानी थो चवीं, असल में वो डपु आहे। डपु? छाजो डपु? अव्हां खे त बाबा ख़ुदा शींहं जी दिलि ॾिनी आहे। न्याणी जे पार मूंखे ॾाढो कमज़ोर करे छॾियो आहे कमदार। जेकॾहिं हुनजो भाउ हुजे हा न त का बि परवाह कान थिए हा, वेठी हुजे हा पंहिंजे भाउ वटि। हाँ सरकार, पर मूंखे अव्हां जी इहा डप वारी ॻाल्हि सम्झ में कान आई बाबा। इन डप जो साईं उमेद अलीअ जी बीमारीअ सां कहिड़ो आहे?